नाज़रीन, लॉकडाउन सबब शादियुनि ऐं ॿियनि राग जी महफ़िलनि ते पाबंदी हुजण सबब फनकार सख़्त परेशानी वारी सूरत हाल में आहिनि ऐं घुर करे रहिया आहिनि त जल्द महफ़िलनि तां पाबंदी हटाई वञे जीअं सननि घरनि में चुल्हा ॿधी सघनि। पेश आहे मेहड़ मां सजाद चांडिया जी ही रिपोर्ट। सजण साईं मिठा माण्हू हो गरीबन जी तोखे पारतवा, हो फकीरन जी तोखे पारतवा, ॾिसी तोखे जियन जेके, ॾिसी तोखे जियन जेके, मौला फकीरन जी तोखे पारतवा, गरीबन जी तोखे पारतवा। जीअं त असांजे एहतजाज कढण जो मक़सदु इहो आहे त मुसलसिल 4-5 महीननि खां वठी लगातार जेकी भी फनकार साज़ींदा आहिनि उन्हनि जा प्रोग्राम बंदि आहिनि। सो तमामु ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि जी रोज़ी रोटी बि इहा ई आहे पंहिंजी। सो मुसलसिल असीं पंहिंजो वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म ख़ान साहब इमरान ख़ान खे अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं साईं मिनिस्टर ऑफ सरदार साहब के त असांजा प्रोग्राम खोलिया वञनि। तमामु फ़ाक़ाकशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि फनकार। साईं असांजो मुतालबो इहो आहे त काफ़ी 4-5 महीननि खां असां बेरोज़गार असांजा साज़ींदा, असांजा फ़नकार, साउंड वारा, उनखां अलावा डेकोरेशन वारा सभई असां बेरोज़गार आहियूं ऐं कोरोना जी वबा असीं बाइका ते हिनखे तस्लीम था कयूं त ख़तरनाक हुई, असांजे लाइ बि ख़तरनाक हुई, पर दरअसल जेकॾहिं चवनि था त उहा ख़तमु थी वई आहे। जॾहिं हर शइ हर चीज़ खुली वई आहे त असां फ़नकारनि कहिड़ो ग़रीबनि ॾोह कयो। असां एतिरा ग़रीब आहियूं, एतिरा मिसकीन आहियूं जो असांजी ऐं फ़नकारनि जी ऐं साज़ींदनि जी चुल्ह नथी ॿरे। असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, असांजी सार लधी वञे। असां जेके भी फनकार फ़कीर आहियूं, ॻाइण वारा आहियूं, असांजो रोज़ी रोटी इहा ई आहे। असांखे जॻहियूं बि किराए ते, असांखे कल्बूं बि जेके किराए ते, ॿिया माण्हू चवनि था असां साल पोइते थियासीं। यकीन कयो असां त 2 साल पोइते थी वियासीं। छो त असां किथां मसवाड़ियूं ॾियूं, किथां कर्ज़ लायूं, कंहिंखां ओधर बि कान थी मिले। ख़ुदा जे वास्ते असांजा प्रोग्राम खोलिया वञनि जीअं असां बचड़ेवाल पंहिंजी रोज़ी करे सघूं। असांजी इहा ई मज़दूरी आहे, असांजी इहा ई महिनत आहे, ॿियो कमु त असांखां थींदो कोन। असां वज़ीर आज़म खे, वज़ीर आला साहब खे ऐं साईं सरदार शाह खे गुज़ारिश था कयूं, महिरबानी करे साईं असांजे प्रोग्रामनि तां पाबंदी हटाई वञे जीअं असां पंहिंजी खणी सघूं ऐं असां फ़कीरनि ग़रीबनि जी माली मदद कई वञे, जंहिंमां असां पंहिंजूं मसवारूं ॾेई सघूं, असां कर्ज़ लाहे सघूं। जहिड़े तरीक़े सां लॉकडाउन कयो वियो इहो बहितर अमल हो, पर असांजा उन में साज़ींदा ऐं फ़नकार सॼी सिंध जा फ़ाक़ाकशी जे विणे चढ़ी विया आहिनि। उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे, उन्हनि जे घर में चुल्ह बि कान थी ॿरे। काफ़ी साज़ींदा ख़ासि करे असांजा अहिड़ा आहिनि जेके वीचारा माज़ूर आहिनि, बीमार आहिनि, घरनि ताईं महदूद आहिनि, उन्हनि खे घर बि किराए जा आहिनि, मानी बि खाइण जे लाइ कोन्हे का, चुल्ह कान थी ॿरे कंहिं साज़ींदे ऐं फ़नकार जे घर जी। महिरबानी करे असां वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, मिनिस्टर ऑफ कल्चर सरदार शाह के गुज़ारिश था कयूं, इल्तिजा था कयूं त असांजी माली मदद बि कई वञे ऐं असांजा प्रोग्राम बि जल्दी राग विराग जा खोलिया वञनि त असां पंहिंजे बच्चनि जो गुज़र करे सघूं। कैमरामैन मेहता महेसर सां गॾु सजाद चांडियो, मेरान टीवी, मेहर।